नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में नए साल जे मौक़े ते थींदड़ फायरिंग जे वाक़िअनि में 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त गार्डन पुलिस हवाई फायरिंग कंदे हिकु शख़्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नए साल जे मौक़े ते हवाई फायरिंग सबबि ज़ख़्मी थींदड़नि में 3 औरतूं हिकु मासूम ॿारड़ो शामिल आहे। सदर हिंदू पाड़े में हवाई फायरिंग सबबि राहुल, लाइन्स एरिया में नौमान, औरंगी टाउन में शकील अल रहमान, पीरबाद किस्सा कॉलोनी में मती अल रहमान, डिफेंस फेज 7 में अमजद, FC एरिया में नज़ीम, बल्दिया सवात कॉलोनी में हुसैन, गुलबारग में आमिर ऐं क्लिफ्टन में अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे वेझो हामिद नाले शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त FB एरिया में दरबार सुल्तानी जे वेझो फायरिंग सबबि 22 साला नौमान ज़ख़्मी थी पियो। उन खां अलावा यूसुफ प्लाज़ा में हवाई फायरिंग सबबि 22 साला राबिया ज़ख़्मी थी पई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।